नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वहाँ के मटिली इंतजामिया मटियारी पारा कंहिं बि हंगामी सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ हर वक्त तैयार रहण लाइ गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी में डेमो पेश कयो वियो, जंहिंमें पुलिस, सिविल डिफेंस, सिहत खाते, टाउन इंतजामिया थोड़े ॿियनि लाॻापियल इदारनि पंहिंजी ज़िम्मेदारियुनि तौरु अमली मुज़ाहिरो पेश कयो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, एसएसपी मटियारी मोहम्मद आसिफ बगो, एडिशनल डिप्टी कमिश्नर विन फरक शहजाद, स्टेट कमिश्नर मटियारी इमाम बख्श काका, चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैयद सिकंदर अली शाह, डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन गुलाम हैदर बलोच, मुख्तियारकार मटियारी गुलाम मुस्तफ़ा शर समेत ॿियनि अमलदारनि शिरकत कई। बाद में मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच चयो त पाक फ़ौज मुल्की सरहदुनि जी भरपूर तरीक़े सां हिफ़ाज़त करे रही आहे, जंहिं ते असां खे फ़ख़ुरु आहे। कंहिं बि हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ लाॻापियल इदारनि तोड़े शहरनि खे हर वक़्तु तैयार रहणु घुरिजे। अॼु मुख़्तलिफ़ खातनि पारां पेश कयल डेमो पिणु इन सिलसिले जे करे आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।